आलमी बैंक पाकिस्तान लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर्स फाइनेंसिंग जी मंज़ूरी ॾेई छॾी। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदे खां पोइ ॿियनि आलमी मालियाती इदारनि तरफ़ां बि फंडिंग जी राह हमवार थियण लॻी। आलमी बैंक तरफ़ां पाकिस्तान लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर फाइनेंसिंग जी रक़म पिणु ॿियनि मंसूबनि ते ख़र्च कई वेंदी। आलमी बैंक पाकिस्तान खे डिजिटल इकोनॉमी इनहेंसमेंट प्रोजेक्ट लाइ 7 करोड़ 80 लख डॉलर ऐं सिंध में बेराजिस जी हिफ़ाज़त ऐं बहितरी लाइ 7 करोड़ 17 लख डॉलर फराहम कंदो। आलमी बैंक जे कंट्री डायरेक्टर जो चवणु आहे त 2022 में पाकिस्तान में आयल बोर्ड इंफ्रास्ट्रक्चर मुतासिर कयो। बेराजिस जी हिफ़ाज़त ऐं मज़बूती लाइ अणटर क़दम खणी ज़रूरी आहिनि। डी प्रोग्राम तहत शहरियुनि ऐं मुख़्तलिफ़ फॉर्म्स खे सर्विसिस ॾिनी वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।